नज़रनवा खे ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध जी आं शिकारपुर में भी इसराइली दहशतगर्दी ऐं फ़लस्तीनी जे हक़ में जमायत इस्लामी तरफ़ां रैली कढी वई। उन मौक़े ते रैली में शरीक अॻवाननि आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद जामरो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। जो फ़लस्तीन में इसराइल जो ज़ुल्म थी रहियो आहे क़िबला अवल जिते असांजे नबी मेहरबान आकाए नामदार हुदू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे मौक़े ते 1,24,000 अंबिया किराम के नमाज़ पढ़ाई हुई। उते इसराइल जो कब्ज़ो, इसराइल जो ज़ुल्म, इसराइल जो मुसलमाननि जे मथां तमामु हद खां वधीक ज़ुल्म थी चुको आहे। ऐं जमायत इस्लामी तरफ़ां इहो मुज़ाहिरो रैली आहे त उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। फ़लस्तीन मुसलमाननि जो आहे, बैतुल मक़दस मुसलमाननि जो क़िबले अव्वल आहे। अॼु उते इसराइल ग़ासिबाना कब्ज़ो कयो आहे ऐं वॾे पैमाने ते मुसलमाननि जो क़त्ल आम करे रहियो आहे। आलमी इदारा, उहे इदारा जेके इंसानी हक़नि जी दावाऊं कनि था, अॼु उहे सुता पिया आहिनि। उन्हनि जे घरनि जे मथां उन्हनि जे स्कूलनि खे तबाह कयो वियो आहे। इहा हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। शिकारपुर जो अवाम फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमान सां गॾु आहे। अफ़सोस आहे उन्हनि इदारनि जे मथां, अक़वाम मुतहिदा जे मथां जन उन्हनि खे छूट छॾे ॾिनो आहे ऐं बमबारी कराए रहिया आहिनि ऐं उनखे अमेरिका वीटो करे थो। जेके इंसानी हुकूक जी ॻाल्हि कंदा आहिनि, जेके जानवरनि जा बि हुकूक रखंदा आहिनि, पर उन्हनि खे छो मुसलमान जो खून नज़र नथो अचे। इंशाअल्लाह फ़लस्तीन जो मसइलो हल थींदो त दुनिया में अमन बि ईंदो ऐं सुकून बि थींदो।